नाज़रीन, पंगरियो में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी करोड़े रुपयनि जी इमारत अञा ताईं पाणी जी लपेट में आहे। शागिर्द पाणी मां गुज़री इल्म जी उञ उझाइण स्कूल वञनि था। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सजाद खोसो मूजिबि टाउन इंतज़ामिया जी नाअहली ऐं गफ़लत सबबि मुख़्तलिफ़ सिमनालानी बरसातुनि जो पाणी पंगरियो जे वार्ड नंबर 3 में दाख़िल थियण सबबि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी करोड़े रुपयनि जी इमारत पाणी जे घेरे में आहे। अञा ताईं स्कूल जी चौधारी बीठल पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि सवे शागिर्द बीठल पाणी मां अचण वञण ते मजबूर आहिनि, पर इंतज़ामिया जे कन ते जूं बि नथी चुरे।